रईस गुलाम मुर्तज़ा खान जतोई जी गिरफ़्तारी थी आहे, कहिड़े केस में गिरफ़्तारी थी आहे? साईं बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मामूली अब्दुर्रहमान अंगराज अमीर जे ज़िला नौशारो फिरोज। असांजा तालुकात जेके आहिनि जतोई ख़ानदान सां पाड़े जे हिसाब सां बि तमामु वेझड़ा आहिनि ऐं असां GDA ऐं जमियत उलमा इस्लाम इहो सियासी हवाले सां बि असांजो इतिहादु आहे। असांखे जीअं हिन वक़्तु ख़बर पई आहे त मां पंहिंजे क़ाइद अल्लामा राशिद ख़ालिद महमूद सुमरो साहिब जे हुकुम ते हिन वक़्तु जतोई ख़ानदान सां बिल्कुलु अची असां हुन सां मिलिया आहियूं ऐं हुननि खां हाल अहिवाल वरितो आहे। असां जमियत उलमा इस्लाम जे तरफ़ां जतोई ख़ानदान खे यकीन दहानी करायूं था त जमियत उलमा इस्लाम तव्हां सां हर वक़्तु दुख सुख में बिल्कुलु गॾु आहे ऐं मुंहिंजे क़ाइद बि इहो मूंखे हुकुम ॾेई करे मोकिलियो आहे ऐं असां हिन वक़्तु JUA जे तरफ़ां रईस गुलाम मुर्तज़ा साहिब जतोई जी गिरफ़्तारी खे बिल्कुलु उन जी मज़म्मत कयूं था ऐं सियासी जेके बि इख़्तिलाफ़ हूंदा आहिनि उन्हनि खे सियासत वारे अंदाज़ में ॾिठो वञे ऐं उन्हनि खे ज़ाती तरीक़े सां उन्हनि खे उन्हनि में हथु न विधो वञे। तंहिंजे करे असां हिन वक़्तु बिल्कुलु जतोई ख़ानदान सां मां रईस राज़ी ख़ान साहिबु रईस मुर्तज़ा साहिब जे पुट सां गॾु बीठो आहियां ऐं रईस शाहनवाज़ साहिब सां बि मुंहिंजी मुलाक़ात थी आहे। असां उन्हनि खे यकीन दहानी करायूं था त जतोई ख़ानदान या GDA जेको बि फ़ैसिलो कंदी जमियत उलमा इस्लाम इंशाअल्लाह ताला हुन सां गॾु आहे ऐं रहंदी ऐं भरपूर ताउन कंदासीं।